हैदराबाद में खबर ईंदा हलो त हैदराबाद में आचर ते थींदड़ मकानी चूंडुनि लाइ इंतज़ाम मुकमिल चूंडुनि लाइ 705 पोलिंग स्टेशनूं क़ाइम थींदियूं। 213 पोलिंग इंतहाई हसास ऐं 492 हसास करार ॾिनल चूंडुनि लाइ 2400 उम्मीदवार मुक़ाबले में हिसो वठण लाइ तयार। 160 मां 31 चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन बिना मुक़ाबले कामयाब थियल आहिनि। चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे उहिदे लाइ 660 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थींदो। 5 यूनियन कमेटी चेयरमैन्स ऐं वाइस चेयरमैन्स लाइ चूंड न थींदी। यूसीज़ में मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि जे मौत सबबि चूंड अमल रोकियो वियो आहे। काउंसलर जे उहिदे ते बीठल 1817 उम्मीदवारनि जे विच में मुक़ाबलो थींदो। 126 जनरल काउंसलर बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। हैदराबाद में 26 रिटर्निंग ऑफिसर ऐं 52 असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर मुक़रर कया विया आहिनि। एसीपी अॼु चूंड लाइ पोलिंग जो सामान रवानो कंदे पोलिंग स्टाफ पब्लिक स्कूल मां पोलिंग जो सामान हासिल करे सघंदा। सॼी सिंध में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 15 जनवरी ते थींदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।